औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला उन बाने खे बि हरगिज़ पसंदि नथो करे जेको दुनिया जे शुगल में मशगूल रहे थो ऐं दीन जे भलाईअ वारी राह विसारे छॾे थो। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं ई तुंहिंजो सभु कुझु तुंहिंजे वालिदैन जो ई आहे। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां मां नेक माण्हू उहो आहे जंहिंखे ॾिसी अल्लाह ताला जी यादि अचे, जंहिंजे ॻाल्हियुनि मां अवां जे इल्म में इज़ाफ़ो थिए, जंहिंजे अमल सां अवां जी मंज़िल नेक अमलनि ॾांहुं वधणु लॻे। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जो बहितरीन दोस्त उहो आहे जॾहिं अवां अल्लाह ताला खे यादि कयो त उहो अवां जी मदद करे, ऐं जॾहिं अल्लाह ताला खे विसारियो त उहो अवां खे अल्लाह ताला जे ज़िक्र जी यादि ॾियारे।